सूरजा अब नमाज पढ़ हा सही तो गुर अल्लाह तौफीक दे अल्लाह तुने कुरान मोकलियो नबी मोकलिया आलिम मोकलिया पीर मोकलिया ही जलसा कोठाए तोखे हिदायत जो गालियों ॿुधायूं हाणे को पातरन वारो मलाइक मोकलई बाकी ॿी कहिड़ी तोखे हिदायत ॾे ओ मुझा अदा रुगो दुआ दे भाड़ न सुने भिटाई फरमाए वा पानी दम हो तो कुछ आऊं अग भरी थिया पाण चुरी कोन थो ओ मुझा अदा पानी दम हो तो कुछ आऊं भी अग भरी थिया मता चले बलोच तक कमीणी मां की न थियो हजरत खब्बाब बिन अर्द जिने मुझे नबी जे मथा कलमो पढ़ी मुसलमान थियो मक्के जा काफर जंजीरन में बंधी आया चंदा ओ खब्बाब इन नबी जो कलमो छड़े दे इन मोहम्मद जो दीन छड़े दे कुरान छड़े दे नमाज छड़े दे जवे तो ए काफर हो मरद मरी भी दुस पर पंहिंजे नबी मुस्तफा जो दर को न छॾींदस काफरन मानी बंद करे छड़ी पानी बंद करे छड़ियो मुझा दोस्तो जेल वारी कोठी में कैद करे छड़ियो चंदा ओ खबाब पंहिंजे हाल ते रहम कर पंहिंजी जिंदगी ते रहम कर न त इते तू सड़ी भुखण में मरी खत्म थी वेंदे जे तो ॿुधो ॿुधो मोहम्मद जान देने से नहीं डरते खुदा से डरने वाले मौत से हरगिज़ नहीं डरते मौत जी धमकी ॾियण वारा तव्हां सम्झो था मां पंहिंजे नबी जो दर छॾे ॾींदुसि अरे हीअ त हिकिड़ी जान लख सिर थी वञनि वारे वारे मोहम्मद जे नाले तां क़ुर्बान कंदो वञा हिननि ज़ालिमनि ॾिठो ही कोन मुड़ंदो हिनखे वठी बाज़ार जे चौक ते खणी आया उते बाहि बारी कनि तमाशाई माण्हू गॾु थी विया जवान पोड़ा ॿार मर्द औरतूं मुंहिंजा दोस्त उते बाहि बारे हज़रत खब्बाब खे मरंदड़ टाटनि ते सुम्हारनि था सीने ते लंदो ॾेई चढ़ी बीहनि था चवंदा ओ खब्बाब हिते सड़ी खाक थी वेंदे गरीबी नहीं इन नबी जो दीन छड़े दे पंहिंजी जिंदगी के प्यारो कर चवे तो सूरिया सिंगार असल आशिकन जो मुड़न मोटन मेड़ो पिया निसारे निर्वार कुसण जो बिकरार असल सड़ी वेंदुस खाक थी वेंदुस मरी वेंदुस पर पंहिंजे नबी जो दर कोन छॾींदुस अॼु तोखे ॾाढी बि ॾुखी थी लॻे सुन्नत आहे न नबी जी ॾिसी तो शादी कोन कई त भले संग मिले अलाए न मिले यारी दोस्ती वारो माण्हू आहियां उथण वेहण वारो आहियां तो दुनिया वारनि खे ख़ुशि करण जे लाइ नबी जी सुन्नत जो दुश्मन थी वई तो मथे तां टोपी लाहे छॾी अॼु तो निमाज़ छॾे ॾिनी छा इहो नबी जो आशिक़ आहे इहो ग़ुलाम आहे न इश्क वारा ईमान वारा पंहिंजे महबूब सां सिर जो सौदो कंदा आहिनि अम्मा रुसी त परवाह नाहे अब्बू रुसी त परवाह नाहे पाणी वारा रुसी त परवाह नाहे यार दोस्त जेकरे तुझी दाढ़ी ते तुझे पटके ते तुझी नमाज ते तुझी हलाल कमाई ते अगर को रुसे तो रुसी वजे हिक न रुसे हो तो घोड़ी बाछ पियनता पर तू आई मोर में गजर जो वापारी तोखे केड़ी खबर त नबी जो इश्क छा थींदो तू दुनिया जे पोयां जिंदगी बर्बाद करे वेठे
ओ मुझा दोस्तों ये जिंदगी आरज़ी जिंदगी आ मौत मथा भरियो बीठो आ खबर न पौंदी वही कब्र जो मेहमान थी दे अज पंहिंजे रब खे राज़ी कर अज अल्लाह जे दर ते झुकी पो ये ठगियूं छॾे ॾे ये ज़ुल्म जा कम छॾे ॾे ये नशा पता छॾे ॾे ओ मुंहिंजा अल्लाह बात उहा वठ जंहिंमें अल्लाह राज़ी मोहम्मद मीर राज़ी थी समझो था दुनिया वारनि मां मिलंदे बि कुझु कोन्हे हिकिड़ो माण्हू पियो मरे ज़ाल रोएस पई पुट रोएस पियो भाउ रोएस पियो पुछा कई भाउ खे अदा तूं छो थो रोई जी रोआ इन जे करे थो जो भासा ॿाहिरि जेल जो सतरो आहियो तूं वीदे मां अकेलो थी पवंदसि तूं मुंहिंजो मददगार हुए कमाइण में दुनिया के मामलात में मुझो साथी हुए मां अकेलो थी पवस तॾहिं रोआ ज़ाल खां पुछे तूं छो थी रोई जी मां रोआ थी तूं मुझो वर्रो हुए संभालींदो है खाराईंदो है प्यारींदो हुए तूं मुझो सहारो हुए तूं जो मरी थो त मुंहिंजी संभाल केर लहंदो मां बेवाह पड़जी पुटनि खां पुछे तव्हां छो था रो बाबा तूं असांजो अफ़ो आहे असांजो सहारो आहे असांजे ज़रूरियात के पूरे करण वारो तू ईद ते कपड़ा वठी ॾियण वारो स्कूल जो फीयूं भरण वारो शादी कराइण वारो तू आई तू वीदे त पोइ असांजो सहारो केर थींदो वो हमरा जो साह निकिरे पियो वो रोई पियो कुछ गार नहीं रोई पियो जी अफ़सोस तव्हां पंहिंजा सुख याद करे पिया था रो मूं समझो तव्हां मुझे करे था रो जो मां तमाम ॾुखे सफ़र ते वञी रहियो आहियां मूं समझो त मां अणाजे सफ़र ते परदेस वञा पियो तव्हांखे मुंहिंजो फिक्र हूंदो त बाबे जो कब्र में अलाए छा थींदो अॻिते सां हिसाब किताब कहिड़ो थींदो तव्हांखे मुंहिंजो त ॾुख आहे ई कोन को तव्हांखे पंहिंजा सुख यादि कंदा पवनि समझो पिया दोस्ती वारो या ज़ाल यो पुत्र ये माइट सब चपड़ा बाती बने मतलब जे खातिर मरी वीते कब्र में पूरे ही नहीं मन मिट्टी जा मथा विझी पछाड़ी में मिट्टी वाला हथ तुझे मथा छंडी गई तो मुझा दोस्तों दुनिया वारन के करे अल्लाह के न विसार नबी के न विसार दीन इस्लाम जो दर न छड नमाज न छड बराबर तुझा हक अदा कर इन जे हुकूक के मुझा दोस्तों पासदारी कर पर वाट उहा वठ जे में मोहम्मद मीर राज़ी थी ये किताब है नेमत खिताबत 12 महीनन जो इन में बयान है मीलाद जो बयान है आल बेतन जो बयान है पढ़ंदे दिल ठरी पवंदे 100 रुपए की मिठाई है वठो पढ़ो ऐं पंहिंजे अक़ीदे ईमान के मजबूत कयो पढ़ो ला इलाहा ओ मुझा दोस्तों तो अल्लाह जे दर ते अज तौबा करो अज अल्लाह जे दर ते माफ़ी वठो सुभाणे मौत अची वेंदो त तौबा जा दर बंद थी वेंदा उहे मुजरिम जहन्नम जी बाहि में सड़ता रोंदे 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 अखियुनि जे लुड़कनि मां दरिया वहाए छॾींदा पर सोने फिटाई फरमायो जे रोई रत फुड़ा तब रणो राज़ी न थिए अज पुणो हिक पसाहो पिरी परचाए वठो अज अल्लाह खे राज़ी कर अज पंहिंजे रब खे राज़ी कर भला जे ॿियूं वॾियूं नेकियूं नथो करे सघी त घटि में घटि नमाज़ त पढ़ नमाज़ मुझे नबी फरमायो कुर्रतु ऐनी फी सलात मां मोहम्मद करीम जी अखियुनि जी थधाण नमाज़ में आहे नमाज पढ़ो अल्लाह की दर ते झुकी पओ सब कम हुजन रुकावटूं हुजन नौकर भले छो न परायो पघारदार छो न हुजी नमाज जो टाइम थे सब कम छॾे अवल अल्लाह की दर ते झुकी पओ
खुशकी वाला तो के गारंटी सा तो चवा यकीन ईमान सा तो चवा तो नमाज शुरू कर तुझा मामला मसला कर्ज बीमारियों रिश्तेदार का शादी चाहे सब मसला मुझो रब आसान करे छड़ी दो नमाज कायम कयोड़े मोमिन नमाज मौला जो फर्ज एकड़ो त असांजे साईं दिलदार घणनि सालनि खां पोइ जलसो रखियो आहे माशाअल्लाह जलसो बि अहिड़ो रखियो त इन जो पोयनि सालनि जी कसर कढी छॾी अथसि अल्लाह हिनखे अजुर ॾींदो इनाम ॾींदो अल्लाह आबाद रखंदो हिनखे ऐं हिननि खे मुंहिंजो रब मिलाद जे सदिके मदीनो ॾेखारींदो नमाज़ काइम कयोड़े मोमिन नमाज मौला जो फर्ज आहे नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाही दी कर्ज आहे पर हाणे मथां वरी सियारो बची थो पियो सियारो हाणे दीदी आशिक जो इम्तिहान दिनो सियारे में एकड़े माण्हू नमाज शुरू कई अल्लाह जो खौफ जागी पियसि वाइज़ जो ॿुधई क़ब्र क़यामत याद पियसि वठी नमाज पढ़ी 5 टेम नमाज जमायत सां सियारो आयो पानी थथो वठी पारा पिया ॾिठी हाणे वुज़ू थियो ॾुखियो घर आयो ज़ाल खे चयईं मुसला टक छोड़ करा भज छोड़ नमाज दी मुद गई वल उनारे च पड़स समझो पिया मौसमी नमाज़ी न थियो सियारो हुजे उनारो हुजे मुझे नबी फरमायो इसबाहुल वुज़ू हीनल करीहाते जेको ॾुखियाई जे टेम ते सुठे नमूने सां वुज़ू करे थो अल्लाह उन जा दर्जा बुलंद करे तो मुझा दोस्तों नमाज की पाबंदी कयो ऐं हर महीने चंड जी 19 की शाम 20 की रात तुझे पाड़े शादी लार्ज में नूरानी महफिल थींदी है हर महीने परे परे का माण्हू अचन पिया अल्लाह जो कुरान ॿुधन पिया नेकन जी दुआ में शरीक थियन पिया उहे बेनमाज़ी नमाज़ी बणजी विया दाढ़ी कूड़ दाढ़ी वारा बणजी विया चोर दीन जा मोर बणजी विया ज़ालिम दीन जा आलिम बणजी विया अल्लाह जे नेकन जी सोबत में वेंदे तरफ तुंहिंजा वो बेड़ा पार करे छॾे तोखे दावत ॾेई थो वञा 20 जी रात शादी लार्ज में शरीक थी दे दुआ थी वेंदी रब तुंहिंजा बेड़ा पार कंदो अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन या इलाहुल आलमीन प्यारे हबीब जे सदके असा जा गुनाह माफ फरमा इलाही असा जो खताऊं दरगुजर फरमा ये हाज़िरी पंहिंजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह जिन महफिल के सिंगायो सजायो खर्च कयो जेके परे परे का पंध करे आया सभनी जे मानी में कुन्नी में दीन में ईमान में इज्जत में बरकतों पैदा फरमा या इलाहुल आलमीन बीमारन के सेहत शिफा अता फरमा या अल्लाह बेरोजगारन के कुशादी रोजी अता फरमा करीम रब बे औलादन के फरमा बरदार नरीना औलाद अता फरमा या अल्लाह या रब असांजे मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा कश्मीर के मज़लूम मुसलमानन की हिफाजत फरमा फिलिस्तीन के मज़लूम मुसलमानन की हिफाजत फरमा या इलाहुल आलमीन असांजे मुल्क के अनाजन में मेवन में सब्जिन में बरकतों पैदा फरमा ही महंगाइयों दूर फरमा या इलाहुल आलमीन या रब्बुल आलमीन आखिरत की अज़ाबन का बचा क़यामत वारे ॾींहुं प्यारे नबी की ज़ियारत शफ़ाअत पाड़ो नसीब फरमा या अल्लाह असांजे साईं मोहम्मद सूमार के सेहत अता फरमा या अल्लाह उनकी परेशानी तकलीफ़ दूर फरमा करीम रब असांजे साईं मोहतरम दिलदार के कारोबार में रोज़ी में बरकतों पैदा फरमा या इलाहुल आलमीन असांजे सूफ़ी मोहम्मद इब्राहिम जी आवाज़ में मज़ीद मीठा जहीं सुरीलो आवाज़ बना करीम रब
कि जेके परे परे का तुझे ईमान वारा माना गंड थिया जेके दिल में मुरादू खणी आया जो नेक मुरादू पूरी फरमा जेके असांजा अजीज करीब माइट मुसलमान फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बाग़ बनाए إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين.